तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। भलाई भी साईं जे करे थी, न त तव्हां असांजा फाल भला कोन्हनि के, तव्हां असांजा कम सुठा कोन्हनि के। ॾिठो आहे न बा बरसात जो अज़ाब अची वियो, अल्लाह शल पंहिंजो रहम फरमाए। आमीन त चओ, ज़ोर सां आमीन चओ। ॾिठो आहे न बा चङा भला जिन जूं जायूं मज़बूतूं उहे बि परेशान थी विया। रब पंहिंजी ताक़त ॾेखारी, तव्हां खां पुछा कयां थो ताक़त कंहिंजी आहे वाह? ज़ोर सां ॻाल्हा। कुझु मां तौहीद ते बि अर्ज़ कयां, छो त अल्लाह जे महिरबानी सां हीअ जमात जमियत उलमा इस्लाम भलारनि बुज़ुर्गनि सालनि नेकनि जी जमात अथव, पर हक़ वारनि जी जमात अथव। हक़ वारनि जी जमात मां तॾहिं थो चवां, असांजे इलाइक़े में हज़रत साईं ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह अलैह वॾो हिकिड़ो भलारो बुज़ुर्ग इंसान थी गुज़रियो आहे। एतिरो भलारो बुज़ुर्ग इंसान हो, 2-3 महीना थींदा हिकिड़े माण्हू मूंसां ॻाल्हि कई, चए साईं मूंसां मुंहिंजे पीउ ॻाल्हि कई त हिकु दफ़े ख़लीफ़े साहब जे मजलिस में वेठा हुआसीं, तॾहिं ख़बर पई त हिकिड़ो जवान भॼंदो आयो, अची टोपी लाहे ख़लीफ़े साहब जे पेरनि ते रखी, साईं मूंखे माफ़ु कर, साईं मूंखे माफ़ु कर। ख़लीफ़े साहब चए मां छा माफ़ु कयां? चईसीं कल्ह तूं ठुल शहर वाइज़ ते वहीं, शाम जो मोटियो अचे पियो, असां बेगारी वाह जे ओट 15 ॼणा हथियार खणी करे तुझे क़त्ल करण जे लाइ, शहीद करण जे लाइ इरादे सां बीठा हुआसीं। साईं तूं परे खां अचे पियो, हिकु घोड़ी हिकु बुज़ुर्ग, जॾहिं असांजे वेझो आहीं त 100 घोड़ी हिकु जहिड़ी थी वई, 100 बुज़ुर्ग हिकु जहिड़ा थी विया। असां हैरान थी वियासीं त कहिड़े सां विढ़ूं, गुज़र करे वई साॻी हिकु घोड़ी हिकु बुज़ुर्ग थी वई। पोइ मां यकीन सम्झो त अलाह वारो आहे, ख़ुदा तुंहिंजी हिफ़ाज़त कई आहे, तंहिंजे करे मूंखे माफ़ु कर। ख़लीफ़े साहब हुनखे माफ़ु करे छॾियो। उन बुज़ुर्ग जी ॻाल्हि थो अर्ज़ु कयां, हिकु दफ़े सुबुह जो मस्जिद में वेठो हो, जमायती हिकिड़ो गॾु वेठो हुउसि, जमायती चवणु लॻो साईं ॿई अकेला वेठा आहियूं, हे सभु क़ुर मस्जिद वारा मेड़ कयईं थो, मूंखे का दिलि जे राज़ वारी ॻाल्हि ॿुधाए। ख़लीफ़े साहब चयो वॾी ॻाल्हि कई, राज़ वारी ॻाल्हि ॿुधायईं, राति जेका गुज़री वई हुई न, इन राति में मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी हुई, ऐं मां नबी साईं खां पुछां कई साईं केतिरियूं सारियूं जमात आहिनि, इन में हक़ वारी जमात कहिड़ी आहे? नबी साईं पंहिंजे ज़ुबान पाक मां लफ़्ज़ फरमाया, जंहिं जमात में हमादुल्ला हाले जी वारो आहे, इहा हक़ वारी जमात आहे। भलारनि बुज़ुर्गनि सालनि तौहीद वारनि जी जमात अथव। कुझु मां आवाज़ आॾो तौहीद ते अर्ज़ कयां, छो त क़ुर पाक में तव्हां नज़र कंदव तौहीद ई तौहीद लिखियल आहे। हाणे कुझु मां तव्हां जाॾो तिलावत कयां थो, हिकु जाते रब क़ुर पाक में पंहिंजी तौहीद बयान कंदे ऐलान कंदे फरमाई, फसुबहानल्लज़ी बियदिही मलकूत कुल्लि शैइन, मलकूत कुल्लि शैइन व इलैहि तुरजाऊन। ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदा न। आया हो अल्लाह जे क़ुर ॿुधण जे लाइ, चओ ख़ाली न मोटंदासीं, हथ खड़ो करे चओ इंशा अल्लाह रहमत वठी करे मोटंदासीं। चओ अल्लाह जे क़ुर में रहमत ई रहमत आहे, बरकत ई बरकत थी। अब आहे जहान हलई बि तॾहिं थो जॾहिं क़ुर शरीफ़ मौजूदु आहे। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकु ॾींहुं माण्हू सुबुह जो अची क़ुर खोलींदा, नज़र कंदा त अच्छा पना हूंदा, अखर न हूंदा, पोइ जहान न हलंदो आहे। अल्लाह सी जान हलाए न क़ुर पाक जे करे थो। मां बि तव्हांखे अल्लाह जे क़ुर जूं ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुसि। मुंहिंजो बि मौज़ू हूंदो आहे, हर ॻाल्हि पुछूं अल्लाह जे क़ुर खां। अचो अञा अल्लाह जे क़ुर खां तौहीद जे बारे में पुछा कयूं। काथे लफ़्ज़ बयान कंदे फरमाई, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर।
जोर सां सुभाणे अल्लाह चवंदा हलो न वरी बयान कंदे फरमाई कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर।